हीरा मुझी भेण, मुखे भाकुर कोन पाईंदी छा? आई तो तोखे भाकुर पाइणी हुयसि, पर शुमाइला खे ॾिसी ख़ुशी नफ़रत में बदिलजी वई आहे। हीर, मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? तो मुंहिंजी दुनिया लुटे छॾी आहे। ख़बर अथई साले केरु आहे? हा हा, हाणे ख़बर पई त साले तुंहिंजो मारोट आहे। रुगो मारोट न, साले मुंहिंजी ज़िंदगी आहे। असां 20 साल हिकु घर में गुज़ारिया आहिनि। साले मुंहिंजी कुल काइनात आहे। साले में मुंहिंजो साह आहे। हीरा मुंहिंजी भेण, मूंसां भाकुर त पाए। मूंखे ख़बर हुई तूं मूंखां सवाइ रही कोन सघंदीअ। मां त हिन हवेली खे हमेशा हमेशा जे लाइ छॾे वई हुयसि। मूं सोचियो बि कोन हुयो त मां वरी हिन हवेली में ईंदसि। ॾिसी हीर, मूंखे माफ़ कर। मूंखे ख़बर न हुई त साले सां तुंहिंजो को पेच पातल आहे, या वरी साले तुंहिंजे दिल में धड़के थो। मूंखे इहा ॻाल्हि कॾहिं बि साले न ॿुधाई। हालतुनि ऐं वक़्तु तव्हां ॿिन्ही खे अहिड़े टिवाटे ते बिहारियो आहे जो हाणे तव्हां चाहियो बि न त बि हिक ॿिए खां सवाइ दार नथा रही सघो। इहे हालतूं तव्हीं ॿई बदिलाए नथियूं सघो। इन ई करे चुपचाप करे पंहिंजे फ़ैसिले जो इंतज़ारु कयो। हीर, हाणे कुझु बि नथो थी सघे। ॻाल्हियूं ऐं हालतूं असांजे हथ मां निकिरी वियूं आहिनि। हाणे सभु फ़ैसिला वॾनि जे हथ में आहिनि। हाणे ॾिसूं था त अॻिते छा थो थिए। तोखे कुझु बि कोन थींदो शुमाइला। तारीख़ गवाह आहे त कंहिं पीर मीर जी न्याणी खे कारी करे नाहे मारियो। तूं बि कोन मरंदी। हा, तुंहिंजी जॻह ते का आम छोकिरी हुजे हा त कॾहिं को कारी करे मारी वञे हा। असां त दरबदर थी वियासीं। न घर रहियो न ॻोठ। मिट माइट बि विया। हाणे असां मुंहिंजी क़ैद में आहियूं। ईअं न चओ मुंहिंजी भेण, तूं क़ैद में न आहीं। ही घर बि तुंहिंजो पंहिंजो आहे। रासिया, मां वञा थी अम्मा ॾे, छो त हाणे असां हिन हवेली में नथा रही सघूं। ही हवेली असांजे लाइ क़ैद खानो आहे। हीरा मुंहिंजी भेण, ही हवेली बि तुंहिंजी ई आहे। हिते अचण खां तोखे केर बि रोके नथो सघे।